नाज़रीन, उकरी चौदगी में बाअसर जी ज़ियादतुनि खिलाफ़ मुतासिर खानदाननि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मसूद शर जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं असां प्रेस क्लब अकरी ते, जिथे मिसमात रज़िया पंहिंजे मुड़ुस ऐं पीउ समेत एहतजाज करण लाइ पहुती आहे। वधीक उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। सारा सुधा पिया चांग 2 ॼणा आयासीं अची मथे ज़बरदस्ती करणु छोकिरे चाहियो करणु। असां दांव वठी कयूं, छोकिरी मां भॻुसि, मूंखे मारनि पिया कुटनि पिया, बंदूक खणी हथियार खणी असांखे भरी फिरी आया। तंहिंखां पोइ असांजे पाड़े वारा दाउनि ते भॼी आया। तंहिंखां पोइ असां सुञाता हिकु लौंग ऐं ॿियो तॻियो चांग, बाक़ी बराबरि हिकिड़ो हेठि हुयो, असां कोन सुञातोसीं। नालो रज़िया आहे। असां सुता पिया हुआसीं। राति 2 ॼणा बुट आया मुंहिंजा हंध पिया, हंध जी पटुनि मां न उथी सन। जेको मूंखे ज़बरदस्ती पिया कनि ऐं मूंखे मुंहिंजा पाड़े वारा सभु उथी पिया। पोइ राति जे भॼी वियो। पोइ मूंखे गिलनि पिया, मारनि पिया, ज़बरदस्ती कनि। मूं दाऊं कयूं, चीकूं कयूं, पोइ भॼी विया। हाँ बेली तो भंगू भेण मूंखे सुबुह ख़बर पई। राति चांग जी घर में पिया मुंहिंजी घरवारी ज़बरदस्ती कई अथनि। मूंखे सुबुह ख़बर पई तलियो चांग, लौंग चांग, मुंहिंजी न कंहिं दुश्मनी न छा। मां हींअर अकरिया हुआ, अपील जी कई अथमि, मुंहिंजो को इंसाफ़ कयो। जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त राति देरि सां तॻियो चांग ऐं लौंग चांग घर में घिरी करे मिसमात रज़िया सां ज़बरदस्ती करण जी कोशिशि कई आहे। हिननि एहतजाज कयो आहे त SP खेरपुर खां मुतालबो कयो आहे ऐं ॿियनि वस वारनि खां त हिननि खे जल्द खां जल्द इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन फ़हीम हैदर सां गॾु मसूद शर, मेहरान TV, अकरी चौदगी।